नाज़रीन हाणे रुकंदासीं लाड़काने जो ब्रेकिंग न्यूज़ आहे त सेंट्रल जेल जो पीरसन कैदी पुरस्कार नमूने फौत थी वियो आहे। 60 सालनि जो मिठल उर्फ महबूब रोई चाणका अस्पताल में फौत थी वियो आहे। कैदी खे 1.5 महीनो अॻु बाझ थाणे जी हद मां मंशियात केस में आंदो वियो हो। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त लाड़काणो में सेंट्रल जेल जो पीरसन कैदी पुरस्कार नमूने फौत थी वियो आहे। 60 सालनि जो मिठल उर्फ महबूब रोई चाणका अस्पताल में फौत थी वियो आहे। कैदी खे 1.5 महीनो अॻु बाझ थाणे जी हद मां मंशियात केस में आंदो वियो हो। इन हवाले से राब्तो कयो आहे लाड़काणे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समोसा। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सेंट्रल जेल जो कैदी है वो कुछ अर्सो बीमार हो सेंट्रल जेल में, जंहिंजो इलाज जेको हो वो सेंट्रल जेल जे जेल वार्ड में हलंदड़ हो। अॼु कल राति जो देर सां हुनजी तबियत जेकी आहे तमामु घणी ख़राब हुजण सबबि उनखे जेल इंतज़ामिया लाड़काणे जे चांडिका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में पहुचायो, जिते जेको सेंट्रल जेल में कैदी हो वो फोत थी वियो आहे। ऐं सेंट्रल जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त ही 60 साला मिठल उर्फ महबूब बिरोई आहे, जेको इनजी तबियत जेकी हुई उहा 1.5 महीने खां वठी ख़राब हुई, जंहिंजे हिते जेल वार्ड में हुनजो इलाज हलंदड़ हो। गुज़िरियल राति हुनखे तबियत जेको आहे ख़राब तेज़ थी सख़्तु तबियत ख़राब थी वई, जंहिंखां पोइ हुनखे चांडिका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में आंदोसीं ऐं जिते हुनजे जेको आहे उहो हुते फोत थी वियो आहे। ऐं वधीक जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त हीअ असुल में बाडरे जो रहवासी आहे ऐं हिन जो जेको हिन ते जेके केस आहे उहे मंशियात जा 2 केस दाख़िल थिया रहा ऐं ड्यूटी अटका जो पिणु केस दाख़िल थियल हो। ऐं ही 2 महीननि खां लाड़काणे जे सेंट्रल जेल में हिते हुयो, कैदी हो, ऐं जंहिंजी 1.5 महीने खां जेकी तबियत हुई उहा सख़्तु तेज़ तमामु घणी ख़राब हुजण सबबि गुज़िरियल राति चांडिका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल कयोसीं। अॼु सुबुह उहो फोत थी वियो आहे। जेको 60 साला मिठल उर्फ महबूब बिरोई आहे, उनजो जेको लाश आहे उहो जेल इंतज़ामिया ज़रूरी कार्रवाई बाद हुनजे वारसनि हवाले कयो आहे। उनजे जेको वारसनि जेको लाश आहे उहो पंहिंजे ॻोठ जेको आहे रवाना थी विया आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी तव्हांजी रशीद अपडेट करण लाइ।